शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तों के वेलकम भली का जी आया दोस्तों हलूं था आज बिग अपडेट तव्हां खे ॿुधाईंदासीं ख़ासि करे पंहिंजा ड्रामे में जो हाणे ज़बरदस्त मोड़ आयो है। दोस्तों तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त शाहिद खोसो ब्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक करे छॾींदा। अगर तव्हां सब्सक्राइब करे वेठा हो तो पोइ लाइक न कयो आहे तव्हां वीडियो के लाइक करे छॾियो। जे ॿई कम सब्सक्राइब लाइक न कया आहिनि त महिरबानी करे तव्हांखे कसम पंहिंजे प्यारनि जी लाइक कंदा कयो, इहो फ्री हूंदो आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों जेको आहे पंहिंजा ड्रामे में हाणे जाकिर ख़ान शिकस्त खाधी आहे हिकिड़ी छोकिरी जे हथां, जेको हुनखे प्यार जा ॿोलड़ा ॿुधाए जाकिर ख़ान खां सोणी खे वठी वई, जाकिर ख़ान जा पेर कढी वई, जाकिर ख़ान जी इज़त सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं किरी पई। हाणे जाकिर कंहिंखे कीअं चवे त हीअ मां खां ग़लती थी आहे। हाणे हुनजो सौट बि उन खे चवंदो मां तोखे छा चयो, हीअ छोकिरी तोखे ब्लैकमेल करे वई आहे। जाकिर ख़ान वारा बि पंहिंजी ॻाल्हि सचा थी विया। हाणे हिन जो दिमाग़ आउट थी चुको आहे। हाणे जाकिर ख़ान छो जाकिर ख़ान खे मगरूरी अची वई, मां तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायो इन जे करे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।